बोलो श्री ग्यारस माता की जय। ओम जय ग्यारस माता मैया जय ग्यारस माता जय ग्यारस माता मैया जय ग्यारस माता। देखो तन जो मेरे रखे तो देखो तन जो भला उन सब माता ओम जय ग्यारस शरणार्थी जो के मनाए प्रसन्न ते दाता मैया तन मन जा दुख दूर करे सब तन मन जा चित चरण लाता उपकारी सदा प्यारी गुणवे धन गाता मैया तेरे पातारे तुम मन तन शांति तेरे जगदीनाथा ओम जय ग्यारस जय जय जीवटवतिया रेती जमनाता लोक तोरे पर लोक बेनीले लोक ध्यान धरे तो बने रंग राजा दास दासी शरण में आयो सफल करायाता दयाल सदा तेरे पाल दीनन दयाल सदा ओन गिनन पाल ओन गिनन तेरे कृष्ण मुरारी थी तेरे बड़े धारी आए बांके बिहारी तेरे बड़े धारी आए सब चवन बनने वाली अच्छी रस जय प्यारी थी मथुरा में आयो सब बंद बनी आयो अच्छी गोपाल वसायो वृंदावन गो चारी थी जो नाथ आए नाथ नयना मक्कन के साथ चवे सृष्टि सारी थी जसोदा जो माल के चरण नंदला जसोदा जो आए गाए जो माल जीवन सुखकारी थी देव के दुलाल वसुदेव जो कमाल कटे आयो पेंडो बात जय प्यारी थी
बिनो गीता जो ज्ञान सब जाने हो जहान। बड़े बार बुद्धो जवान विश्व सारी जय हरि की। ये कोठारे तो ध्यान देखे भगवान। आए तब जो ज्ञान मैं माँ बेटा ने उचारी थी। मैं माँ संत ने उचारी थी। मैं माँ भक्ता ने उचारी थी। राम बनो सब जो करो श्री कृष्ण भगवान। राज उदासी जो करे पाए पद निर्वाण। बोलो श्री कृष्ण देव की जय। उमापति राम रमापति रूप तू दीन दयाल दयावान। कृपा कने कमलापति मालिक तू मेहरबान। कथा बदो सब प्रेम धारे मन में ध्यान। आस सब पूरन कंदो श्री कृष्ण भगवान। आस सब बोलो श्री श्याम सुंदर भगवान। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। शासनाधि मान पौत्र एकादशी या तो भगवान श्री श्याम सुंदर की परम प्यारी तिथिया है। दैनिक कथा श्री सूजी महाराज श्रवण करके भगवान श्री कृष्ण सदभामा के वर्णन करी बनाया है। ये माघ महीने जो कृष्ण पक्ष वैवाहिक जैसी एकादशी है विजया एकादशी त्यारों ने जो महात्म और त्यारों ने कथा है तो प्रेम शामिल करके सभी एकादशी महात्म हाथ जोड़े सब देवन के रोज करया परसन। भेट सब चरणन धर्या पैंजो तन मन धन। भाग महीने जो कृष्ण पक्ष आए सदा मशहूर। व्रत एकादशी विजया थी लाए दुखन जो सूर। बोलो श्री कृष्ण देव की जय। उमापति महादेव की जय। बोलो भाई सब हरे राम। चलो सूत सो निक प्यारा ही व्रत करे सुख थो सारा। हे विजय सदा जग में गुण जी लाए चिंता सब तन मन धन जी। हे व्रत रख्यो राजा राम अति या बाल सिकंद पुराण कथी। अति हर युग में जय जो जयकार जय जय नाम सपथर विधि व्यापार। लंका देव चढ़ाई करे सावानर सेना जाम धरे। सब पाता समुद्र किनारे अची कि अपार वनियों पे लीला रची। उते आश्रम हो एक संत संदो नालो बदला नालो बदकाल हर को चवंदो।
आयो रामचंद्र उन आश्रम में, अची नमस्कार क्यों चरणन में। कर दर्शन संत जो थो परसन, कर दर्शन संत जो थो, हाथ जोड़े उनके क्यों परसन, हाथ जोड़े उनके। हे श्री राज आया राम, हे श्री राज स्वीकार करो मुझो परिणाम, स्वीकार करो मुझो। मां समुद्र पार लंका तो वञा, मां समुद्र पार किया रावण सावनी युद्ध कया, किया रावण सावनी, किया रावण सावनी उते पुजा। ओ मैरो मोखे दसो पापो, मैरो मोखे दिया जंग में लगे सड़ाओ, वादिया जंग में लगे सड़ाओ। बुद्धि वचन ऋषि जो धन तुमा, बुद्धि वचन ऋषि चरो। सब संतन जो जीवन तुमा, सब संतन जो। महावचन का बलहार वजा, महावचन का तनि जुगति का सदवार वजा, तनि जुगति का। तनि आयो आयो अंतर्यामी, तनि पार आयो, तनि लोकन जा आयो स्वामी, तनि लोकन जा, तनि लोकन जा आयो स्वामी। आयो मर्यादा जा पान धरी, आयो मर्यादा जा पान। इन करे स्वाल ही आया खरी, इन करे स्वाल ही, इन करे स्वाल ही आया खरी। वचन श्री राम जा चयो श्रीमद काल, प्रेत विजया जो रखी, कयो दुश्मन सब भय, कयो दुश्मन। हरे राम। श्री सोजी महाराजांच्या अंथा तहे सोमको बधो ही व्यक्त आहे विजया एकादशी। एक भाग महीनो प्रारंभ थियो आहे, उनजो ही कृष्ण पक्ष जो हींअर या पूर्णिमा गुजरी श्री सत्यनारायण स्वामी के योग सां गॾु साई माघ पूर्णिमा। बोलो श्री माघ महात्म। मैं माघ महात्म जो सारो ही महीनो तव्हां कथाऊं ॿुधियूं, प्रसंग ॿुधा महात्म। तो माघ महीने के व्रत नियम स्नान त्रिवेणी में दर्शन सां कंहिंजा पाप लही विया। तो माघ महीने के पूर्ण थियण सां गॾु वरी फाल्गुन यानी फाग महीनो प्रारंभ थींदो आहे, जंहिंजो ही कृष्ण पक्ष हीअ विजया एकादशी। श्री सूजी महाराज चवनि था त सोनको ही तमामु ही प्यारो विर्त आहे, जंहिंजे विर्त रखण सां सभु मन जूं मुरादूं पूरी थियूं थियनि पियूं, जंहिंजो नालो ई आहे विजया एकादशी, विजय ॾियण वारी आहे। ॿुधो मां हिन जी कथा तव्हांखे ॿुधायां थो पियो। हिन जो विर्त, हिन एकादशी जो विर्त रखियो भॻवान श्री रामचंद्र जे पाण। बोलो सियावर राम। जंहिंखे मर्यादा पुरुषोत्तम करे चयो आहे। तुलसीकृत रामायण, रामचरित्र मानस, जंहिं भगवान जा सभु चरित्र हिकु शास्त्र जे रूप में तुलसीदास महाराजन रचिया आहिनि, जंहिंजो नालो ई आहे रामचरित्र मानस, जंहिंमें भगवान जूं सभु मर्यादाऊं भगवान श्री रामचंद्र पंहिंजे जीवन चरित्र में बाल्यावस्था खां वठी करके अहिड़ा चरित्र अंकित किया जो अॼु ॾींहं ताईं भई उन्हनि जो जस थो हले पियो। हुयो तो परमात्मा पाण त्रिलोकीअ जो नाथ,
भगवान श्री विष्णु जो अवतार वठी करे आयो भगवान श्री राम के रूप में, पर मनुष्य के रूप में आयो तो मनुष्यता जो कहिड़ो सबक इन संसार के सेखारे विया। जो जॾहिं सीता जी खोज करके और लंका ते चढ़ाई करने के लिए भगवान वानर सेना वठी करके और समुद्र के किनारे ते अची करके पहुता, पुल बधाऊं पत्थरनि जी त भाई हाणे रावण जे मथां वञी करके युद्ध कंदे विजय पायूं तो सीता के वापस वठी अचूं। तो उन खां पहिरियों भगवान श्री रामचंद्र जन वीचार कयो त भाई कुछ अहिड़ो अनुष्ठान कयूं, को अहिड़ो उपाउ कयूं त जीअं उन रावण बलीअ जे मथां, जो कि रावण ॿुधो अथव केतिरो बल वारो हुयो, धन वारो हुयो और जंहिं टई लोक वस कया हुआ, पर उन सां गॾु वरी हठीलो बि हुयो और राक्षस रूप बनी पियो हुयो। तो भगवान अवतार इन लाइ वरितो त भई उन रावण के मारे करके और इन पृथ्वी जो बार उभो कयो। तो भगवान पाण शक्तिशाली चाहियां तो एक हिन पल में रावण के मारे पूरो करिया, सीता के चोराइण जो को सवाल ही न उथिया। हाणे भगवान के लीला करणी मनुष्य रूप में अची करके, छो जो रावण तपस्या करके और वरदान प्राप्त कयो हुयो ब्रह्मा जी खां त भई मां ॿिए कंहिंजे बि हथां न मारियो वञा। ब्रह्मा चयो भई जेको हिन संसार में आयो आहे सो अवश्य मरंदो, जन्म सां गॾु मृत्यु अवश्य भावी आहे और सभिनी लाइ आहे। परमात्मा जो नियम विधि विधान सभिनी जे लाइ बराबरि हूंदो आहे। गुरुनि जी वाणीअ जो ही पाठ लिखायो आहे, जंहिंमें गुरु साहिब जन वाणीअ में रचियो आहे कि जो आया सो चलसी, सब कोई आई वारी। आशा जी वाणी आहे भई जेको हिन संसार में आयो आहे हर कंहिंजी समय अनुसार वारी अचे थी पई, हलणो ज़रूरु आहे। चाहे तो ब्रह्मा जी चयो भई रावण खे त ॼमियो आहे तो मरण तो मृत्यु तो ज़रूरी आहे। पोइ ठीकु आहे भई चङो, ॿियो कोई मूंखे न मारे, कंहिं मनुष्य जे हथां मरां, अहिड़ो वरदान हुनखे प्राप्त थियल हुयो। ब्रह्मा जी तथास्तु चई हलियो। हाणे भॻवान पाण ॼाणे भगवान रचना कराई है असां खां, हाणे हुन में अहिड़ा रावण और कंस जहिड़ा दुष्ट भी अत्याचारी भी आहिनि, तो वरी पोइ भगवान पाण ई उन्हनि सां पुॼंदो। ब्रह्मा जो कमु तो हुयो त भई वरदान ॾेई करके और हलियो। हाणे भगवान उन खे मारण जे लाइ ॾिसो भई मनुष्य रूप आयो आहे। रावण कहिड़ो वीचार कयो त भई माण्हू मूंखे छा मारे सघंदो, मां हेॾो बल वारो, कहिड़ो अहिड़ो मनुष्य ईंदो जो भई मूंखे मारे सघे, मूंसां पुॼी सघे, जॾहिं देवताऊं बि मूंसां नथा पुॼी सघनि पिया, देवताऊं बि थर थर कंपनि था पिया। तो मनुष्य मुंहिंजे अॻितां कहिड़ी ॻाल्हि आहे। पर ॾिसो भगवान हुनजे वरदान पूरे करण जे लाइ भई कहिड़ा कहिड़ा अवतार वठी करके अचे थो पियो। पाण थी आयो लीला रचाइण त्रिलोकी भगवान प्यारा चारे राम। तो भगवान मनुष्य रूप धारे करके और अहिड़ी मर्यादा भी अची करके न संसार में स्थापन कई और रावण जो कीअं अंत कयो आहे उनमें भी भगवान लीला तो करे पियो। त भई को अहिड़ो शुभ संकल्प कयूं, शुभ कर्म कयूं, को उपाय कयूं, अनुष्ठान कयूं, जंहिंसां रावण जे मथां विजय प्राप्त करे सघिजे। भगवान ॾिठो त उन वन में आश्रम जो हिकिड़े महात्मा बद कालाए जो हरे राम प्रभु श्री रामचंद्र जन उन आश्रम में पेर भरे करके हलाया और ॾिठो भई महात्मा वेठा अची करके चरणनि ते नमस्कार कयो, संत जो दर्शन कयो, प्रसन्न थिया, हथ जोड़े करके भगवान वेनती कंदे चवण लॻो त हे महाराज, हे ऋषिराज, मां दशरथ पुत्र राम आहियां, मुंहिंजो प्रणाम तव्हां स्वीकार कयो। भाई ॾिसो इहा मर्यादा भगवान हूंदे सूंदे बि कंहिं साधु संत महात्मा ऋषिअ खे या मनुष्य रूप में, त भई इहो मनुष्य जो धर्म आहे त जेको पंहिंजे वॾनि खे ॾिसे, कंहिं साधु संत महात्मा खे ॾिसे त हुनजो दर्शन जो लाभ तो पाए। तो चयो आहे साधु नाम
दर्शनम पुण्यम चावेगा। भाई साधु जे संत जे दर्शन सां भी मनुष्य के पुण्य की प्राप्ति थी थे। भाई रुगो भाव हुन जे मन में अहिड़ो प्राप्त थे, अहिड़ो भाव उत्पन्न थे ज़रूर। ॾिसंदा भाई कोई वाट वेंदे त हिन साधु संत जे वेशभूषा में भी कोई हूंदो आहे, पोइ सुञातल न भी हूंदो, रुगो ॾिसण सां ख़बर पवे त माण्हू भाई साम्हूं कोई भक्त पुरुष वञे थो, कोई साधु संत आहे, कोई ऋषि आहे। तो जेको भक्त हूंदो, श्रद्धालु हूंदो, अज खुद ही वो हथ जोड़े परे खां ई नमस्कार कंदो। बोलो श्री संत देव भगवान। भाव कहिड़ो उत्पन्न थींदो त भई भगवान जा प्यारा आहिनि, भगवान जा भगत आहिनि, भगवान जा वज़ीर चया विया आहिनि। तंहिं करके भई जंहिंजी पहुच भगवान ताईं न हूंदी आहे, उहो चवंदो आहे न भई जंहिं कंहिं वॾे माण्हूअ खे सिफारिश करणी हूंदी आहे त हुनजे हेठे माण्हूअ खे वञी करके लीलाइबो आहे, ॿाॾाइबो आहे, भई मुंहिंजी पहुच मुंहिंजो कमु करे ॾे। जे भई भगवान ताईं पहुच कोन्हे त हुनजे लाइ बि महात्मा संत आहिनि, भक्त पुरुष आहिनि। तंहिं करके भाव अहिड़ो उत्पन्न थींदो आहे त भई ही भगत आहिनि, साधु आहे तो अज खुद ही मस्तक लिमी वेंदो, हथ जोड़ी वेंदा आहिनि। तो इहो मनुष्य जो धर्म आहे। तो भगवान मनुष्य बणी करके उहा लीला इन करके ही कई त भई जीअं ये चरित्र माण्हू पढ़ी करके ॿुधी करके इन मां कुझु ज्ञान प्राप्त कनि और उन्हनि खे कुझु प्रेरणा मिले। भगवान प्रणाम कंदे चवणु लॻो त हे महाराज ऋषिराज, मां समुंड पार लंका तो वञणु चाहियां पियो, रावण जे मथां मां युद्ध कंदे विजय पाइण थो चाहियां पियो। महाराज तव्हीं संत आहियो, दयालु आहियो, संत सदाई दयालु थींदा आहिनि। तंहिं करके मूंखे को अहिड़ो उपाउ ॿुधायो, को अहिड़ो कर्म धर्म ॿुधायो जंहिंजे करण सां वञी रावण जे मथां विजय थी। हरे राम। श्री सूजी महाराज चवनि था त सोन को महात्मा बद कालाए भगवान जा वचन ॿुधी करके ॾाढो गदगद पियो थिए, प्रसन्न पियो थिए। वाह भगवान, बलहार मां वञा तव्हांजे वचननि तां, तव्हां कहिड़ी जुक्ति बनाई आहे। महात्मा तो ॼाणंदो हुयो न भई हे पार परमात्मा आहे। राम रुगो अवतार वठी करके मनुष्य रूप में आयो आहे, पर आहे तो त्रिलोकीनाथ। संत पाण महिमा ॻाइण लॻो, प्रभु तव्हीं तो अंतर्यामी आहियो, ही कहिड़ी तव्हां नई लीला मुंहिंजे साम्हूं था कयो, कहिड़ी युक्ति आहे। टिनी लोकनि जा मालिक स्वामी थी करके अहिड़ी मर्यादा जो मूंखां अची करके अहिड़ो सुवाल पुछियो अथव। पर हाणे तव्हांजी लीला आहे, हर कंहिंखे हुन में शामिल थियणो आहे। हरे राम। छो जो चवंदा आहिनि न भई भगवान जी इच्छा खां सवाइ संसार में कोई भी कार्य थींदो कोन आहे। मनुष्य जेतिरो भी खणी चाहे त भई मां हे कयो, मां हे कयो, मां हे कयो, पर जेसि ताईं परमात्मा जी इच्छा न थींदी, परमात्मा जी कृपा न थींदी आहे, तेसि ताईं मनुष्य भी उन कार्य करण में समर्थ न हूंदो आहे। हरे राम। और जो भी वरी सत कार्य ते भगवान सत कार्य करण जे लाइ अची करके पुछण लॻो। संत चवण लॻा महात्मा प्रभु तव्हांजी कृपा आहे तॾहिं तो मनुष्य इन कार्य में सफलता था पाइनि पिया, और कभी पाण अची करके अहिड़ी लीला कई आहे। तव्हांजे इच्छा खां सवाइ छा थी सघंदो। पर हाणे हिन में भी तव्हांजो राज आहे, तंहिं करके मां तव्हांजे आज्ञा जो पालन थो कयां पियो। हरे राम। भगवान श्री रामचंद्र जन खे वो संत भटकालाए महात्मा चवण लॻो महाराज जेकॾहिं तव्हीं पुछो था त हिन वक़्तु मुंहिंजे जानकारी अनुसार तो ही विर्त अची रहियो आहे श्री एकादशी महात्मा जो। बोलो श्री एकादशी महात्मा जो कि हिन माघ महीने जी कृष्ण पक्ष जी तिथि आहे, जंहिंजो नालो ई आहे विजया एकादशी। विजय यानी दुश्मन जे मथां जेका विजय प्राप्त कराए दी। और इहो सुठे में सुठो विर्त आहे, और इहो ई तव्हां अनुष्ठान कंदे, इहो सत्कार कंदे और रावण जे मथां चढ़ाई करके पंहिंजे दुश्मन जे मथां कभी विजय प्राप्त कंदा। बोलो सियावर राम। वगी वचन चयो हथ जोड़े राम, महाराज करो सब पूर्ण काम।
ये अमृत विद्या जो रखबो करो कर्म करे सुख लहबो सब वीरतन जो खोले दसो विधान ये लंका में थे जय जय गान चबद काल सब जानो था कर्म सबे पछाणो था तभी बाण प्रभु आयो जग जा सब वाकफ हर कह रग जा आए नालो मर्यादा वारो जन लाए धारस तो पुछो सारो इन विरत जो आए कहिड़ो विधान इन विरत जो आए सब गॾिजी ॿुधो मन धारे जान सब गॾिजी ॿुधो सब मुझे कलश सोनया चांदीअ जो मुझे कलश सोनया पुट में या तै धातुअ जो पुट में या तै मथा हुजन बनवान संगा तै मथा हुजन बनवान बड़ा पिपल जमुआ जे तोन सदा बड़ा पिपल जमुआ जे तोन क्या अंब जा पन आणे बंद जन क्या अंब जा पन ये पंजरी कृष्ण मथा करे जन ये पंजरी कृष्ण मथा उठे पाठ पिता तुअ जी कठल उठे पाठ पिता तुअ जी कठ जन मिट्टी समूरी हुजे भरल जन उन पाठ में अनसत किस्म हुजे उन पाठ में अनसत किस्म मको माणिक जो है माझर रखजे मको माणिक जो है माझर जो तेरा जवसायों भी बट जन जो तेरा जवसायों भी पाणी प्रेम सा सब रख जन पाणी प्रेम सा वरी कल्प मथा वरी कलश मथा एक मूर्त हुजे वरी कलश मथा एक हथ जोड़े अरदास कजे हथ जोड़े भजा श्री नारायण परसन थी भजा श्री नारायण कर अर्पण थो तन मन ऐं जीव कर अर्पण थो तन मन ऐं मारे धूप दीप भी अद्या रखे मारे धूप दीप भी करे आरती पूजा बुलवर के करे आरती पूजा मुझे मोती सोनया चांदीअ जी मुझे मोती सोनया बलका में पुट कह धातुअ जी बलका में पुट कह जाने उनके साक्षात भगवत रूप जाने उनके साक्षात भगवत श्री नारायण जो खास स्वरूप श्री नारायण जो रीत गुजारे दीन सजो रीत गुजारे होए पाप वनन सब पाण भजो होए पाप वनन सब पारस ज्योति करे स्नान पारस ज्योति करे वरी हथ जोड़े कुछ धारे ध्यान वरी हथ जोड़े कोई भोग लगाए भाव भरे कोई भोग लगाए श्री नारायण कल्याण करे श्री नारायण हथ जोड़े फुल चुक बख्शाए हथ जोड़े कोई मेरे कथा में ही मोकलाए कोई मेरे कथा में ही निज कलश मूर्ति ब्राह्मण के निज कलश मूर्ति ब्राह्मण कर जाऊं संग
संत साधारण के गुर जाओ संत रीत देखो तो मेरे तो लखे देखो तो वो मन घोड़ो फल से गुलखे हो मन घोड़ो फल से गुलखे महाराजांच्या अध्यात्म आहे स्वयंभू महात्माने मुखार नमायला एकादशी प्रति शुभ वचन बुद्धि करके प्रभु श्री रामचंद्र वरी भी दिसो पहली लीला का कर्नाटक जोड़े चढ़ लगा महाराज ये तो बराबर है तव्हांजी आज्ञा जो पालन करना है तव्हांजा वचन श्रोधार्या आहिनि पर हाणे हिन विर्त जो को विधि विधान तो ॿुधायो कीअं रखिजे कीअं छोड़िजे पर जेको शुभ संकल्प कयो वेंदो आहे सत्कर्म कयो वेंदो आहे सो विधि विधान सां कयो वेंदो आहे त भगवान ॾिसो कीअं उहो बि विधान महात्मा खां पुछे थो महात्मा वरी बि गदगद थियण लॻो महाराज तव्हां खां कहिड़ी ॻाल्हि लिकल आहे मां सम्झां थो त भई तव्हीं मनुष्यनि जे भले जे लाइ ही सभु लीला करे रहिया आहियो त जीअं सारो जग पंहिंजी मर्यादा में रहे जो वरी भी बोलो भाई भगवान के मर्यादा पुरुषोत्तम करे चयो है और एक मर्यादा भगवान श्री रामचंद्र जन संसार में स्थापन कई है सा कहीं भी न कई है रिश्ता नाता संसार जा भाव सा माता सा पिता सा गुरु सा मित्र सा जारेगा पंहिंजे परम भक्त सा एतिरे क़दुरु जो को घट जात वारो हुजे को गरीब हुजे को भगवान ॾिसो त्रिलोकीनाथ थी करके छो जो सब तो जीव भगवान जी उपज है हिकिड़ो मुहाणो भगत रहियो आहे भगवान जो जॾहिं गंगा पार भगवान खे वञिणो हुयो त उन मुहाणे खे निषाद राज गोर खे हिकिड़ो घट जात वारो और ॿेड़ीअ वारो चयो राम पर भगवान उन सां कहिड़ो व्यवहार करणु घुरिजे ॿियनि सां तो मर्यादा से हलिया भगवान माता पिता से गुरु से सब चरित्र साक्षी आहिनि भगवान जा पर ॾिसो हिकिड़ो प्रमुख इतिहास जो भाई उन मुहाणे खे भी भगवान गंगा जी पार वञण जे लाइ सॾु कीअं थो करे पियो चारे राम किनारे ते बीठो आहे और भगवान उन खे भगत खे सॾु करे हो प्यारा या ॿेड़ी तो खणी आ असांखे हुन पार वञिणो आहे बोलो श्री गंगा हाणे भगवान त्रिलोकीनाथ जे मुख मां राजकुमार के रूप में हुयो पर सन्यासीअ जे रूप में हुयो तो राजकुमार सभु सुञाणंदा आया मुहाणो गदगद थियण लॻो निषाद राज गुरु भगत बणिजी वियो भगवान जो वाह प्रभु भगवान पंहिंजो प्यारो तो सॾे मूंखे भगत तो सॾे पियो न तो एतिरो मान केरु कंहिंखे ॾे और वो भी घटि जात वारो चवे राम साधन है हेॾे होॾे वञण जा अॼु ॾिसो भई कंहिंजे बाज़ार में काॾे वञिणो हूंदो पोइ लंघनि था रिक्शे वारा ऑटो वारा भई हुन पार वञिणो आहे भगवान खे बि हुन पार वञिणो हो न कमु कयो कंहिंमें त अॼु माण्हू व्यवहार ॾिसो छा सॾु कंदो हुनखे को नालो खणंदुसि हुनजो रिक्शा वारो ऑटो वारो लंघंदो मूं परे खां को ऑटो और रिक्शा माण्हूअ जो नालो भी न जेको जो माण्हू हुनखे उहो रिक्शा बनाए छॾींदो पर भगवान जी मर्यादा ॾिसो भई उन घटि रात वारे खे भी भगवान पंहिंजो प्यारो थो बनाए पियो बोलो सियावर राम
राजाओं केतरा ही थिया संसार में, पर अज याद करवा है कि भाई राम राज जो प्रसिद्ध है सॼे संसार में, भाई राज हुजे तो राम राज हुजे। शनि शिगनापुर प्रारंभ में जॾहिं मशहूरु थियो पोइ माण्हू चवंदा भई हुते दर ई कोन्हनि के दुकाननि खे, घरनि खे, छो चोरी थींदी कोन आहे। पोइ शुरूअ में ईअं चवंदा हुया भई हुते कुझु दर दरियूं आहिनि ई कोन, छो भई चयूं की राम राज आहे। राम राज जो अर्थ ई इहो आहे त भई कोई दर लॻाई न, तालो लॻाई कोन, चोरी थींदी ई कोन, एतिरो भउ हूंदो हुयो चोरनि खे, को अन्याय थींदो ई कोन हुयो। तंहिं करके भॻवान जो राज अॼु बि प्रसिद्ध आहे, नालो पइजी वियो आहे राम राज। ॿिया राजाऊं ॾिसंदव भई राज तख़्त ते अकेला वेठा हूंदा आहिनि, चारे राम। पर हिकिड़ो ई मिसाल तव्हांखे प्राप्त थींदो भॻवान श्री रामचंद्र जन जो, जंहिं राज सिंहासन ते पाण सां गॾु माता सीता खे विहारियो आहे। बोलो सिया राम। राजाउनि जूं बि राणियूं थींदियूं आहिनि, भॻवान जी राणी हुई, स्त्री हुई सीता। भॻवान उनजो बि मान केतिरो रखियो आहे स्त्रीअ जो। कोई बि अहिड़ो राजा न ॾिसंदव या ॿुधंदव को पाण सां गॾु तख़्त ते राणीअ खे विहारे, पर भॻवान विहारे। भई सीता और राम सिंहासन ते तव्हांखे कंहिं बि तस्वीर में ॾिसण में ईंदा। तो भगवान अहिड़ी मर्यादा रखी जंहिंखे ॾिसी करके संत बदकाल आहे भगवान जन लीला खे सम्झी वियो और इन एकादशी व्रत जे विधि विधान जो वर्णन करे ॿुधायो। कलश रखिजे, पाठ रखिजे, भगवान जी मूर्ति आणे रखिजे, उनमें मिटी विझी अन्न विझे, कलश पोखे, सोन चांदी हूंदा हाल मिट्टीअ जो हुजे कंहिं धातुअ जो हुजे, रखी करके और साक्षात उनखे भगवत रूप ॼाणी करके अन्न ॿधी करके और गुलनि फुलनि सां भगवान जी आरती उतारे, व्रत रखे, सॼो ॾींहुं भगवान जे चरणनि जो ध्यानु धारे और ख़ासि भगवान श्री नारायण जे स्वरूप जो ध्यानु धारींदे और उनजी गुणानुवाद गाईंदो रहे। सॼो ॾींहुं उनजो ईअं गुज़रे और प्रातः काल ॿार जॾहिं सनानु पाणी करके हथ जोड़े भगवान जो ध्यानु लॻाए, भगवान खे भोग लॻाए और पोइ पंहिंजो विर्त छोड़े। इहो विधान आहे, विधि आहे। कर्म जो को न को विधान हूंदो आहे, विधि हूंदी आहे। इन विद्या एकादशी जी विधि महात्मा बदकाल आहे प्रभु श्री रामचंद्र जन जे पुछण ते उनखे करे ॿुधाई त पोइ बारस ते विर्त छोड़ण खां पोइ भगवान श्री नारायण उन मनुष्य जो कल्याण थो करे। और इहो तो विजया एकादशी आहे। कलश मूर्ति कंहिं गुरजाऊ ब्राह्मण संत साधुअ खे दान ॾेई करके और उन खां आशीर्वाद वठे तो उन मनुष्य जो मन चित फल प्राप्त थिए थो, उनखे मन जो सभु कामनाऊं पूर्ण थी थियनि। भगवान श्री रामचंद्र जन संत जे मुखार तमाम उहे वचन ॿुधी करके और बराबर ये विधि अनुसार वो व्रत पालन कयो। हिन जगत जे लोकनि खे प्रेरणा ॾियण जे लाइ त भई अहिड़ो भगवान बि अची करके हिननि व्रतनि जो पालन थो करे, विधिअ जो पालन थो करे। त भगवान तो सर्वशक्तिमान आहे, उनखे कहिड़ी घुंज आहे, पर भगवान उहो मर्यादा स्थापन कई लोकनि जे कल्याण जे अर्थ और वो विजया एकादशी जो व्रत भी प्रसिद्ध थियो भगवान जे करके। वो व्रत रखी करके और पोइ भगवान लंका ते चढ़ाई करके रावण के मारे करके विजय प्राप्त करे। बोलो सियावर राम। श्री सूजी महाराजन चवनि था त सोन को अहिड़ो आहे कि विजया एकादशी जो व्रत हिन सां गॾु ही व्रत जो महात्म समाप्त थियो। ही एकादशी आहे आमिल की एकादशी हिन फाग महीने जे शुक्ल पक्ष जी जाती तिथि आहे। परम पूज्य बाबा स्वामी अचल प्रसाद साहिब जन जी पुण्यतिथि। बोलो बाबा अचल प्रसाद। तो उन अवसर में भी 24, 25, 26 दरबार साहिब में अखंड पारायण प्रारंभ थींदो। गुरु साहिब जन जी पुण्यतिथि जे उपलक्ष्य में 5वीं तारीख़ उहा अमल की एकादशी आहे, तो उनमें भी अची करके शामिल थियो तो तव्हांजो लोक भी सवलो थिए और पूर्ण लोक भी सवलो थिए। 5 मिंटनि जे लाइ प्रसाद बि वठो प्रेम सां और खंड राम नाम दुनिया जो जाप भी करायो, जो कि नियम आहे हर एकादशी ॾींहुं वार्षिक नियम। शाम जो 6 खां 7 बजे ताईं उन महामंत्र जो जाप कंदा आहियूं। 5 मिंटनि जे लाइ उहो जाप बि कंदा आहियूं। बोलो श्री राम कृष्ण भगवान। हरे राम 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 हरे हरे, हरे राम हरे राम।
पद्मनाभं श्रीश्वरं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वाम्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगज्ञानिगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मङ्गलं भगवान् विष्णुं मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डरीकाक्ष सर्वमङ्गलाय तनोहरि ओ राजा राम सनातन धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का
बोलो श्री कमला मैया की, अरदास करो।